सूरा अहज़ाब रुकू नंबर 6। ए ईमान वारो अल्लाह खे तमामु घणो यादि करियो ऐं सुबुह ऐं सांझीअ जो खेसि पाकाईअ सां वाखाणियो। हू उहो आहे जो अव्हां ते रहमत मोकिले थो ऐं संदसि मलाइक बि अव्हां लाइ रहमत जी दुआ घुरंदा आहिनि त अव्हांखे ऊंदाहिनि मां सोझिरे ॾांहुं कढे। ऐं अल्लाह मोमिननि ते महिरबान आहे। जंहिं ॾींहुं अल्लाह खे मिलंदा तंहिं ॾींहुं संदन खीकर सलाम आहे ऐं उन्हनि लाइ इज़त वारो अजर तयारु कयो अथसि। ऐं पैगम्बर बेशक असां तोखे शाहिदी ॾींदड़ ऐं ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ॾेजारींदड़ करे मोकिलियो ऐं अल्लाह ॾांहुं संदसि हुक्म सां सॾींदड़ ऐं रोशन ॾीओ करे मोकिलियोसूं। ऐं मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾिए त उन्हनि लाइ अल्लाह जे पार खां वॾो फज़ल आहे। ऐं काफ़िरनि ऐं मुनाफ़िक़नि जो चयो न मञ ऐं संदन ईज़ाइण जे ख़्याल खे छॾ ऐं अल्लाह ते भरोसो कर। ऐं अल्लाह कारसाज़ बस आहे। ए ईमान वारो जॾहिं मोमिनाणियुनि खे परिणिजो ऐं वरी खेनि हथ लाइण खां अॻु तलाक ॾियो तॾहिं मथनि का इद्दत अव्हां लाइ कान्हे। जंहिंखे अव्हीं ॻणियो पोइ खेनि छड़ो उजूरो ॾियो ऐं चङी तरह सां खेनि छॾियो। ए पैगम्बर बेशक असां तो लाइ उहे ज़ालूं हलाल कयूं जिन खे तो संदन काबेन ॾिनो ऐं जेकी बानियूं अल्लाह तो ते इनायत कयूं तिन मां जिन ते तुंहिंजो हथ मालिक थियो से ऐं तुंहिंजे चाचे जूं धीअर ऐं तुंहिंजे पुफियुनि जूं धीअर ऐं तुंहिंजे मामे जूं धीअर ऐं तुंहिंजे मासीअ जूं धीअर जिन तोसां हिजरत कई हिलाल कयूंसूं ऐं उहा मोमिनाणी ज़ाल बि हलाल कईसूं जेका पंहिंजी जिंद पैगम्बर खे सवाइ महर वठण जे बख़्शे बशर्ते के पैगम्बर खेसि परिणिजण जो इरादो करे। इहो कमु मोमिननि खां सवाइ ख़ुलासो तो लाइ आहे। उन्हनि मोमिननि ते संदन बानियुनि बाबति जिन ते संदन हथ मालिक थिया आहिनि जेकी काबेन ऐं ख़र्च ॾियणु फ़र्ज़ु कयो अथऊं सो बेशक ॼातो अथऊं। उहो हिन करे त तो ते का उखाई न हुजे ऐं अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। मंझाइनि जंहिंखे घुरीं तंहिंखे छॾे ॾीं ऐं जंहिंखे घुरीं तंहिंखे पाण वटि चाए ॾीं ऐं उन्हनि खे तो पासे कयो तिन मां वरी जंहिंखे तलब करीं त तो ते को गुनाह न आहे। इहो इख़्तियार हिन ॻाल्हि खे तमामु वेझो आहे त संदन अखियूं ठरनि ऐं उहे ग़मगीन न थियनि ऐं जेकी तूं खेनि ॾीं तंहिंखां उहे सभु ख़ुशि थियनि ऐं जेकी अव्हां जे दिलनि में आहे सो अल्लाह ॼाणंदो आहे ऐं अल्लाह ॼाणंदड़ बुरदबार आहे। ऐं पैगम्बर उन्हनि ॿिनि क़िस्मनि खां पोइ तोखे ॿियूं ज़ालूं हलाल न आहिनि ऐं न की उन्हनि जे बदिले ॿियूं ज़ालूं निकाह करीं जेतोणीकि संदन सूंहुं तोखे पसंदि अचे। पर तुंहिंजो हथ जंहिंजो मालिक थियो आहे तंहिंमें तोखे अख़्तियार आहे ऐं अल्लाह सभु कंहिं शइ ते निगहबान आहे।